सिंधी संगत जी हीअ आहे नर्सरी राइम कॉम्पिटिशन, जंहिंजे लाइ तव्हीं सभई पंहिंजे ॿारनि जा वीडियोज़ असां वटि मोकिले रहिया आहियो सिंधी संगत @gmail.com ते। मोकिलण जा तरीक़ा आहिनि, हिकिड़ो त तव्हीं मोकिले सघो था वी ट्रांसफर जे ज़रिए। WeTransfer.com ते वञी पंहिंजे ॿार जो वीडियो अपलोड कंदा, असांजी ईमेल ID विझंदा, पंहिंजी ईमेल ID विझंदा ऐं बसि पंहिंजे ॿार जो अहवालु ॾींदा, डिटेल्स ॾींदा ऐं पोइ मोकिले छॾींदा। इहो त ॾाढो सवलो कमु आहे। इन में 2000 MB ताईं तव्हीं फाइल्स हिक में ई विझी सघो था। ॿियो तरीक़ो आहे गूगल ड्राइव, यानी गूगल ड्राइव में जॾहिं तव्हीं पंहिंजो अपलोड कयो था वीडियो पंहिंजे ॿार जो, त उन में हिकु ॿियो बि कमु तव्हांखे करिणो आहे जिते लिखियलु आहे परमिशन्स। विथ परमिशन्स तव्हीं असांखे मोकिलींदा त असीं तव्हांजे ॿार जो वीडियो डाउनलोड करे सघंदासीं ऐं सेव करे सघंदासीं। इहे थिया 2 तरीक़ा, पर जेको टियों तरीक़ो सभई इस्तेमालु कनि था, अक्सर कनि था, उहो आहे व्हाट्सएप जो तरीक़ो। उहो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त जॾहिं तव्हीं को बि वीडियो व्हाट्सएप में मोकिलियो था त उन जी क्वालिटी ॾाढी घटिजी वञे थी, छो जो व्हाट्सएप में ख़ाली 20 MB ताईं तव्हीं को फाइल मोकिले सघो था, या शायदि उन खां बि घटि। सो तव्हांजो फाइल जेको थिए थो, वीडियो क्लिप जेको थिए थो, उहो घणनि जो 250 MB थिए थो या 125 MB थिए थो। सो तव्हां पंहिंजे इन फाइल खे घटाए जॾहिं 10 ऐं 12 MB कंदा, यानी व्हाट्सएप जे थ्रू मोकिलींदा, त उन जी क्वालिटी ॾाढी घटिजी वेंदी। ऐं जॾहिं उहो ई वीडियो असीं तव्हांजे ॿार जो अपलोड कंदासीं पंहिंजे YouTube चैनल सिंधी संगत किड्स ते, त उहो अहिड़ो मज़े वारो न रहंदो। जेतिरो वॾो थींदो आहे फाइल, ओतिरो ई वधीक क्लियर, शार्पनेस ऐं आवाज़ जी बुलंदी हुन में नज़र ईंदी आहे। तंहिंजे करे यादि कजो, फाइल मोकिलियो कॉम्पिटिशन जे लाइ। जे फाइल जो साइज़ वॾो आहे त कोशिशि करे WeTransfer.com जे थ्रू मोकिलियो। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे ऐं बिल्कुलु फ्री आहे। त पोइ अचो त गॾिजी कयूं कोशिशि सिंधी ॿोलीअ खे फैलाइण जी, घणे में घणनि ॿारनि खे जोड़ण जी, घणे में घणनि माण्हुनि ताईं हीअ ॻाल्हि पहुचाइण जी। त सिंधी संगत तरफ़ां थी रही आहे नर्सरी राइम्स जी चटाभेटी। जय झूलेलाल।